अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी बैचलर डिग्री प्रोग्राम्स जी एडमिशन हली रही आहे। उन एडमिशन जे सिलसिले में यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां स्पेशल अनाउंसमेंट कई वई आहे त जेके बैचलर डिग्री प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में लेफ्ट ओवर सीट्स में अंडर स्पेशल सेल्फ फाइनेंस कैटेगरी में एडमिशन अनाउंस कई वई आहे। त ही स्पेशल सेल्फ फाइनेंस कैटेगरी जी एडमिशन तव्हां हासिल करण जे लाइ सेम तव्हां पंहिंजे पोर्टल ताईं अप्लाई कंदा। त ही जेका स्पेशल सेल्फ फाइनेंस हूंदी आहे इहा कैंडिडेट्स खे ऑफर कई वेंदी आहे, त हू पंहिंजी जेको आहे पसंदि जो डिपार्टमेंट सिलेक्ट करे सघनि था। ऐं उन जे लाइ जेका आहिनि स्पेशल सेल्फ फाइनेंस जी जेका फीस हूंदी आहे उहा सेल्फ फाइनेंस जी कैटेगरी खां 25% एक्स्ट्रा फीस हूंदी आहे। मतिलबु जेका सेल्फ फाइनेंस जी फीस आहे उन खां बि 25% एक्स्ट्रा फीस ते ही सीट्स ऑफर कयूं वेंदियूं आहिनि। ऐं इन जी जेका एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहा मिनिमम 30 स्कोर आहे। अगरि तव्हां सिंध यूनिवर्सिटी वारी एंट्री टेस्ट में अपीयर थिया आहियो ऐं तव्हांजो मार्क्स जेको आहे 30 खां अबव आहिनि त तव्हां इन्हनि लेफ्ट ओवर सीट्स जे लाइ अप्लाई करे सघो था। इन में अप्लाई करण जी जेका लास्ट डेट उहा 4 फरवरी 2025 आहे। तव्हां पंहिंजे पोर्टल ते वञी तव्हांखे ऑप्शन मिलंदो, उतां तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा ऐं जेका लास्ट डेट आहे उहा 4 फरवरी 2024 आहे। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां स्पेशल सेल्फ फाइनेंस जी एडमिशन अनाउंस कई वई आहे। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो।